सो मूंखे इहो ॿुधायो त तव्हां 1995 में पाकिस्तान टेलीविजन ते आयो ईअं? जी हाँ, 95 में मां पाकिस्तान टेलीविज़न में आयसि, पर इन खां पहिरें मां अख़बार में कमु कंदी हुयसि, जंहिंमें मुख़्तलिफ़ अख़बारूं हूंदियूं हुयूं, संबारा, जागो, बरसात ऐं रेडियो ते प्रोग्राम पर उहा जेका आहे प्रिंट मीडिया आहे, हाँ प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया में तव्हां 95 में 95 में आयो। छा सोचे करे आयो पाकिस्तान टेलीविजन ते? शौक़ु हुयो। शौक़ु तव्हांजो पूरो थी वियो, ठीकु आहे। पर असल में मुंहिंजो भाउ अमीन सोलंकी उहो कमु कंदो हुयो ऑलरेडी उन वक़्तु। अमीन मुंहिंजो बि दोस्त हुयो। हा, उहो कमु कंदो हुयो। ॿियो वरी अमा रोशन अता साहिबा हूंदी हुई, उनजे घर में रिहर्सल्स वग़ैरह कंदा, अनवर सोलंकी साहब वग़ैरह सभु ईंदा हुआ। पोइ उन्हनि खे ॾिसी करे मूंखे बि शौक़ु थियो। न पोइ तव्हांजो चलो शौक़ु त पंहिंजी जाइ ते आहे, तव्हां जॾहिं पाकिस्तान टेलीविजन ते रुख कयो एक्टिंग जे लाइ, त उन तौर में त वॾो कॉम्पिटिशन हो, गज़ल सिद्दीक़, आबदा अली, शगुफ्ता, नसरीन नाज़, सकीना सबो। दौर अञा पहिरियों हुयो, पर उन वक़्तु शगुफ्ता भुट्टो हुई ऐं इन खां अलावा मारिया जी भेण छा नालो हुअसि, मोना जुणेजो हुई उन वक़्तु। इहे न ही त थोरो उन खां पोइ जो दौर हो। जॾहिं तव्हां आयो तॾहिं मां तव्हांखे ॿुधायो थो त उन दौर में आबदा अली, नसरीन नाज़, गज़ल सिद्दीक़ ऐं सकीना सबो, यास्मीन गुल, सबो साहब जो। हा, त इहो उहो दौर हो जंहिंमें आबदा अली बि हुई ऐं गज़ल सिद्दीक़ बि हुई। इहो उहो दौर हो जंहिंमें इहे 6-7 तमामु सुहिणियूं आर्टिस्ट हीरोइन्स हूंदियूं हुयूं, जेके हर कंहिं प्रोड्यूसर जे कंहिं न कंहिं नाटक रंग में हूंदी हुयूं। सुहिणी त ख़ैर मां बि हुअसि, न तूं त मां ॿार हुअसि उन वक़्तु। हा, तो ब्लैक ब्यूटी क्वीन तोखे चयो वेंदो हो हुते। ऐं पोइ छा वजह आहे जो तव्हां खे उन्हनि जे पाए जा रोल यानी हीरोइन जा रोल न मिलिया? मूंखे उहो किरदार ई न मिलिया। नंढा नंढा किरदार मिलंदा हुआ, शायदि मुंहिंजी एज जे हिसाब सां उन ॾींदा हुआ किरदार। कॾहिं कंहिं कॉलेज जी स्टूडेंट जो ॾींदा हुआ, कॾहिं कंहिं कम वारी जो ॾींदा हुआ, हल्का हल्का किरदार ॾींदा हुआ। या उन वक़्तु मंज़ूर कुरैशी कंदो हुयो चहचटो, उन में ख़ाका ख़ाका हूंदा हुआ, उहो कंदी हुयसि मां। या पोइ वरी नाटक रंग हुया, नाटक रंग में बि काफ़ी किरदार कया, पर किरदार वॾो कोन कयो, नंढा नंढा किरदार। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।